घुर्जे त वधीक मेहनत करणी पवंदी। मुआशी तरक्की लाइ एक्सपोर्ट के वधाइणो पवंदो। उड़ान पाकिस्तान प्रोग्राम मुल्की तरक्की में अहम किरदार अदा कंदो। मुल्की मुआशी तरक्की घुर्जे त असांखे अहम किरदार अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास के ख़िताब। चयाईं धड़नि जी सियासत कंदड़नि मुल्की मईशत तबाह कई। 9 महीननि में मईशत जो तख़्तो ऊंधो करण में का कसर न छॾी वई। हलंदड़ साल नाड़े जी मट सटा जा ज़ख़ीरा $15 अरब ताईं पहुची विया आहिनि। कारकर्दगी रही त $35 अरब ताईं पहुची सघनि था। वफ़ाक़ी काबीना 7 एजेंडा एटम की मंजूरी दे छी। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन एक्ट 1996 में तरमीम मंजूर। इंफॉर्मेशन ग्रुप के ऑफिसरन की परडेह मुल्क इंफॉर्मेशन सेक्शंस में मुकर्री वरी पॉलिसी की मंजूरी। क़ौमी फूड सेफ्टी हैवानी और नबाताती सेहत की रेगुलेटरी अथॉरिटी कायम करण वारो बिल मंजूर किया वियो। इजलास में कानून साज़ी वारनि मामलन बाबर काबीना कमेटी के फैसलन की मंजूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी के फैसलन की तौसीक़ करे छॾी। अमेरिकी अखबार भारतीय हुकूमत की सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी के वाइको करे छॾियो। भारत पाकिस्तान में दहशतगर्दी की कार्रवाइन ज़रिए टारगेट किलिंग में मुलविस है। भारतीय गुजी एजेंसी राव भाड़े के कातलन ज़रिए पाकिस्तान में 6 माण्हुनि की टारगेट किलिंग कई। भारत अमेरिका कैनेडा और यूरोपीय मुल्कन में बदालत का मथां कत्ल कराया। अमेरिकी अखबार वॉशिंगटन पोस्ट। कश्मीर जो मसलो गडियल क़ौमुनि जे ठहराव पटांदड़ हल थियणु घुरिजे। सलामती काउंसिल की गैर मुस्तकिल मेंबरशिप पाकिस्तान लाइ एज़ाज़ है। गडियल क़ौमुनि जे मेंबरनि मुल्कनि जा थोरा मञूं था। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सफ़ीरनि खे ख़िताब। चवे थो पाकिस्तान आलमी अमुन ऐं सिक्योरिटी लाइ पंहिंजो किरदार अदा कंदो रहंदो। गज़ा में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं कयूं पियूं वञनि। पाकिस्तान UN चार्टर की पासदारी लाइ पुरज़म है। सदर वज़ीर आज़म पारा नए साल की शुरुआत कौमी आलमी बरादरी के वाधायूं। मुल्क कौम की तरक्की तोड़े खुशहाली लाइ दुआ है त नओं साल पाकिस्तानी कौम लाइ अमन इस्तेहकाम तरक्की खुशहाली आणे। नओं साल तरक्की खुशहाली और आलमी सतह ते अमन इस्तेहकाम जो साल हूंदो। चैलेंजिस के मुंह ॾियण लाइ ॿधी मेहनत ऐं ज़ाब्तनि जी पासदारी ज़रूरी आहे। आसिफ अली सरदारी जो पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ज़िमड़ा है त दुआ है त नए साल में ग़लतियुनि के सुधारण की नई शुरुआत करियूं। बहराननि ते ज़ाब्तो आणण लाइ हाकारी अॻिभराई थिए। नओं साल दुनिया मां बुख जंग और दहशतगर्दी के ख़ात्मे जो साल साबित थिए। ॿारनि जी सुञाणप जी मालूमात चोरी और ग़लत इस्तेमाल थियण खां रोकण लाइ हुकूमत जो नओं कदम। 10 वरियनि खां वधीक उमिरि जे ॿारनि लाइ बे फार्म में सिक्योरिटी फीचर्स जे नाले सां नओं नुक़्तो शामिल करण जो फ़ैसिलो। सिक्योरिटी फीचर्स तहत 10 वरियनि खां वधीक उमिरि जे ॿारनि जे आङुरनि जा निशान ऐं तस्वीर खे बे फार्म जो लाज़मी हिस्सो बणायो वेंदो। घरू वज़ारत मूजिबि ख़ासि बे फार्म 15 जनवरी खां मरहलेवार जारी कयो वेंदो। नादरा पासपोर्ट शोबे जे भाईवारी सां ॿारनि जे आङुरनि जा निशान ऐं तस्वीरूं बि बे फार्म में शामिल कयूं वेंदियूं। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु आहे त नए कदम सां ॿारनि जा जाली सुञाणप कार्ड गैर क़ानूनी पासपोर्ट ठहण ऐं सनी स्मगलिंग जहिड़नि ॾोहनि जी रोकथाम थी सघंदी। सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो IG सां गॾु आगा खान अस्पताल जो दौरो। एहतजाज दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकारनि की अयादत कई। सूबाई वज़ीर हिदायत कई त ज़ख़्मियुनि खे बयारी तिबी सहूलियतूं फ़राहम करण में का बि कसर न छॾी वञे। कराची में 7 हंधनि ते मज़हबी जमायतनि जे धरननि सबब रोड बंद। शहरियुनि खे परेशानी। निमाइश शोरंगी अबुल हसन असफ़ानी रोड अब्बास टाउन ईंदड़ ऐं वेंदड़ रोड ट्रैफ़िक लाइ बंद। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि कामरान शोरंगी खां मौसमियात ईंदड़ वेंदड़ रोड ऐं वाटर पंप खां अंजोली वेंदड़ रोड ट्रैफ़िक लाइ बंद आहे। गुलबाई प्राचा चौक ऐं औरंगी टाउन 4:45 खां बनारस ईंदड़ रोड ट्रैफ़िक लाइ बंद आहे।
नवाब अली मोहम्मद बरसा मस्ती खोई चौक वट रोड हादसे में ब नौजवान फौत तेज़ रफ्तार कार जो ॿिनि मोटरसाइकिलनि खे टक्कर लॻण पर वसीम चुमरो ऐं इम्तियाज़ गांइ जो हयाती विञाए वेठा पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे कार खे तहवील में वठी छॾियो। दरसगाह बदमनी खां गैर महफूज उॾड़ो लाल बरसा प्राइमरी स्कूल ॻोठ गाज़ी खान साहोवाल मां चोरीअ जी वारदात। अणसुञातल चोर सियारे जी मोकलनि दौरान स्कूल मां पानी जो मोटर ऐं ॿियो सामान चुराए विया। ठुल में वधंदड़ बदमनी खिलाफ शहरनि जो एहतजाज। शहरनि जो रोड ब्लॉक करे अमन अमान जी बहाली लाइ क़ुरान पाक जो विर्द अखबारनि जो जुमिला हेठि पुलिसी नाहिली सबब फुर धाड़नि ऐं चोरियुनि जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाई करे बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे।